खंडू खेबर कल्याण बचाव बंद ते पानी 6 खां बि हेठि हुजण बावजूद नेशनल हाईवे पारां बार बार माण्हुनि ॾे मैसेज पिया अचनि त नेशनल हाईवे मटियारी ते हलण ख़तरो आहे। अहिड़ी सूरत हाल बाद माण्हुनि में ख़ौफ़ ऐं राज़ छायल आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहे? जीअं त तव्हांखे आगाही ॾींदो हलां त मटियारी ज़िले अंदरि खंडू खेबर कल्याण बचाव बंधन ते पाणी जी सतह 6 खां बि हेठि आहे। नेशनल हाईवे पारां बार बार माण्हुनि ॾे मैसेज अची रहिया त नेशनल हाईवे मटियारी ज़िले जे अंदरि हलण खतरे खां ख़ाली न आहे। अहिड़ी सूरत हाल बैदि माण्हुनि में ख़ौफ़ ऐं हिरास छायल आहे। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद मटियारी मैसेज उतारिया बंधन जे कमज़ोर हुअण सबबि ख़तरनि वारियुनि ख़बरुनि खे बेबुनियाद करार ॾींदे चयो आहे त आपाशी खाते अमलदारनि सां गॾिजी सूमर ॾींहुं आड़े बंधन जो तफ़सीली मुआइनो कयो आहे। ख़तरे जी का बि ॻाल्हि न आहे। पाणी वहिकरण ऐं बंधन जी सूरत नॉर्मल आहे। हिन साहिबनि ते ज़ोर भरियो त ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कंदे बिना ज़रूरत ख़ौफ़ न पखेड़ीनि। आपाशी खाते अमलदार भाणवड ऐं सिकाड़ समेत समूरनि निशानदेही कयल कमज़ोर हंधनि ते अलर्ट आहिनि। उन मौक़े ते मीर मुसरत अली जाफ़री, असलम पीरज़ादो, शेर डायरी ऐं SSP मटियारी मोहम्मद कलीम मलक पिणु मौजूदु हा। ॿिए तरफ़ इरिगेशन जे ऑफिसर सैयद अली हुसैन शाह सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त खंडू ऐं बरपासी समेत माण्हू इत्मीनान रखनि, बंधन टुटण जी का ॻाल्हि न आहे। बचाव बंधन जे वेझो पाणी जी सतह नॉर्मल आहे ऐं ख़तरे जी का ॻाल्हि न आहे। जी महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।